तो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा साथी पाण ॻाल्हायूं था देशी दोस्तनि सां न उहो इन करे जो 14 अगस्त जी हिकिड़ो स्टीकर मूं वटि उतरादी पेज ते रखियो न त ॾाढी दोस्तनि माना भले क़िस्म जी मोटर ॾिनी आहे गारियूं लानतुनि सां ॿियो टियों हुयो मूंखे दिली ख़ुशी थी तकलीफ़ सचो ई आहे त मूंखे तकलीफ़ कोन थी उहो इन करे तकलीफ़ न थी जो मूं में उन्हनि साथियुनि जूं इलाही साथियूं उमेदूं इलाही साथियूं उमंगूं इलाही साथिरा उन्हनि जा ख़्याल मूंसां जुड़ियल आहे त अॻिते हली बहितर करे सघे थो या बहितर करे थो हाणे उन्हनि साथियुनि खे तकलीफ़ पहुती आहे त हिन 14 अगस्त स्टीकर छो रखियो साथी सिर्फ़ु सवाल आहिनि 2-3 मूंखे तकलीफ़ इन करे न पहुती आहे जो तव्हां मूंसां मुहबत कंदा आहियो प्यारु कंदा आहियो उमेदूं आहिनि तव्हांजूं इन करे मुहबत ऐं प्यारु कंदड़ माण्हू जंहिंमें उमेदूं हूंदियूं आहिनि अगरि उहो माण्हू उहो नथो करे त पोइ उन लाइ ॾुखु पहुचंदो आहे तकलीफ़ थींदी आहे जेका तव्हां सभिनि दोस्तनि खे पहुती आहे पर 2-3 वज़ाहतूं आहिनि मां मुरीद न आहियां मां सियासी वर्कर आहियां मां हिकु बाज़ाब्ता तंज़ीम जो डिस्ट्रिक्ट जो तालीम तरबियत सेक्रेटरी आहियां इन करे आउं देशी न आहियां मुंहिंजी तंज़ीम पाकिस्तान इलेक्शन कमीशन वटि रजिस्टर तंज़ीम आहे नंबर 2 असांजो दुश्मन आहे तव्हां असांजो जंगी जहाज़नि जी स्पीड में घुमे थो असां मथां लामारा थो ॾे मिज़ाइलनि जी सूरत में बीठो आहे तोपुनि जी सूरत में बीठो आहे जंगी जहाज़नि जी सूरत में बीठो आहे बरी जहाज़नि जी सूरत में बीठो आहे हिकु मिलिट्री आहे पुलिसूं आहिनि फ़ौजूं आहिनि कानून आहे सिस्टम आहे जेल आहिनि उहो सॼो सिस्टम जे ख़िलाफ़ु बीठा आहिनि तव्हीं असीं हाणे पाण इन सिस्टम खे दुरुस्त करियूं जेकॾहिं असांजी सम्झ में दुरुस्त न आहे त या इन सिस्टम खे ड्राए नओं सिस्टम आणणु चाहियूं था जेकॾहिं इन सिस्टम खे ख़तमु करे नओं सिस्टम आणणु चाहियूं था त उन लाइ हिकु कानून जी ज़रूरत हूंदी आहे हिकु दुरुस्त तंज़ीम जी ज़रूरत हूंदी आहे हिकु वसी मुताले जी ज़रूरत हूंदी आहे मूं पहिरीं बि चयो हाणे बि चवां थो त जेकॾहिं पिटण सां लानतूं हणण सां गारियूं ॾियण सां मुल्क ठहंदा त पोइ खदड़नि जा हिन धरती ते इलाही साथरा मुल्क हुजनि हा उहो जेको तव्हांजे मुखालिफ़ बीठो आहे जंहिं वटि ताक़त आहे जंहिं वटि पावर आहे उनजे पावर खे सम्झण जी ज़रूरत आहे उन पावर खे ॾिसण जी ज़रूरत आहे उन पावर जी मोट में उन तां वरी उनखे कीअं मोट में जवाबु ॾिजे उन जी ज़रूरत आहे मां सवाल थो करियां उन दोस्तनि खां जिन बि गारियूं ॾिनियूं आहिनि या जिन बि जहिड़े अंदाज़ में जवाब ऐं कमेंट कया उन्हनि खां मुंहिंजो सवाल आहे सिर्फ़ु सादो दुनिया जे केतिरनि इनक़िलाबनि खे पढ़ियो अथव करण छा था चाहियो छा करे सघो था जंहिं लाइन ते हलो था छा इहा लाइन अॼु ॾींहं ताईं नतीजा ॾिनाए लेनिन चवंदो त जॾहिं वेड़ डिघी थिए जंग डिघे अमल मले त वेहो साह खणो पंहिंजो पाण सां कचहरी करियो हिक ॿिए खां सवाल खणो पंहिंजो पाण ते तनक़ीद करियो वरी अॻे पासे हल रस्ता 1000 मटायो ॾांव 1000 मटायो मंज़िल न तव्हांजी सम्झ सां माण्हू कमु करे तव्हांजी सम्झ सां जिदोजहद करे तव्हांजी सम्झ सां वेड़ करे त पोइ उहो हीरो आहे पोइ उहो अॻुवाण आहे पोइ उहो लीडर आहे पोइ उहो ई सही करे थो ईअं न आहे इहा तव्हांजी सम्झ आहे सभु माण्हू तव्हांजी सम्झ जहिड़ो कमु कनि ईअं न आहे हूंदो सिंध में अवामी तहरीक कमु करे थी SUP कमु करे थी अवामी वर्कर्स पार्टी कमु करे थी अलाए केतिरा नाला आहिनि अलाए केतिरियूं तंज़ीमूं आहिनि जिन वतन हिन धरती जी जिदोजहद लाइ हज़ारनि क़िस्मनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जेल कटिया आहिनि कोड़ा खाधा आहिनि तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि मिल्कियतूं ज़ब्त करायूं आहिनि औलादियूं क़ुर्बान कयूं आहिनि उन्हनि सभिनि माण्हुनि उहे सभु माण्हू देशी न आहिनि धरती सां प्यारु हुअणु क़ौम सां प्यारु करणु दरिया सां प्यारु करणु धरती जे मज़लूम माण्हुनि सां प्यारु करण लाइ देशी हुअणु लाज़िम न आहे छो जो आउं मुरीद न आहियां सियासी वर्कर आहियां सियासी वर्कर रहंदुसि ऐं हिकु तंज़ीम जो बाज़ाब्ता मेंबर आहियां हिन धरती सां मुंहिंजी मोहबत आहे सिंध सां इन सर्टिफिकेट वठण जी मूंखे कंहिंखां बि ज़रूरत कोन्हे का हिन दरिया सां मुंहिंजी मोहबत आहे इन सर्टिफिकेट वठण जी मूंखे कंहिंखां बि ज़रूरत कोन्हे का ऐं हिन क़ौम सां मोहबत कंदा आहिनि इन सर्टिफिकेट वठण जी मूंखे कंहिंसां बि ज़रूरत कोन्हे का पर रुगो सिंधी असां सही आहियूं रुगो असां ई मज़लूम आहियूं असां ई सभु खीर जा धोतल आहियूं असां खां बिना ॿिया सभु पंजाबी हरामीन पठान हरामीन ज़रब हरामीन अंग्रेज़ हरामीन सभु न सॼी दुनिया जे सभिनि क़ौमनि में मज़लूम माण्हू हूंदा आहिनि ऐं मथे तबिके जा माण्हू हर क़ौम जे हेठे तबिके जो इस्तेसाल कंदा आहिनि जिते सॼो निज़ाम बरबरीयत वारो बीठो आहे ऐं उन्हनि सभिनि मज़लूमनि जी धुर आहियां पोइ उहो पंजाबी आहे पठान आहे अफ़गानी आहे ईरानी आहे अंग्रेज़ आहे जहिड़े बि दुनिया जे मुल्क जो मज़लूम आहे ऐं उन बदिरां ॻाल्हायां थो ॻाल्हाईंदुसि ऐं उन जी धुर आहियां ऐं हर मज़लूम मूं हिकिड़ी पोस्ट बि रखी
त हर मज़लूम जी धुर थी बीहंदड़ खे कामरेड चइबो आहे, जेको हर मज़लूम बग़ैर मज़हब, बग़ैर नस्ल, बग़ैर धरती, बग़ैर क़ौम जे जंहिंसां बि ज़ुल्म थिए थो, जंहिंसां बि नाजाइज़ी थिए थी, असां उन जी धुर आहियूं, हुआसीं ऐं रहंदासीं। हाणे आउं आयो सिंधला जी सिंध यूनिवर्सिटी जी में, उते हिकिड़ो ओॾ सिंधला जी में अंदरि टपंदा न तव्हांखे मूर्तियूं मिलंदियूं, ओॾनि जूं, पुराणे ॻोठनि जूं, पुराणे शहरनि जूं, पुराणे दौर में सिंध कीअं ॾाढियूं ख़ूबसूरत क़िस्म जूं ठहियल आहिनि, मूंखे ॾाढियूं वणियूं। पर उते हिकिड़ी ओॾ जी माई जेका मूर्ति आहे, जंहिंजे हथ में मिटी आहे, उहा मूं सवाल कयो त तव्हां वटि जेके बि लक़ब आहे उहे त तव्हां सभु उन्हनि माण्हुनि खे ॾिना आहिनि जेके हिते सिंधला जी में पिया आहिनि, जन न इनक़िलाब आंदो, न सिंध जी तारीख़ मटाई, न मज़लूम माण्हुनि खे कंहिं निजात वारे रस्ते आंदो, न सुठी तंज़ीम ॾेई सघिया, न सिंध जा मसइला हल करे सघिया। जेके बि इनक़िलाबी ऐं अज़ीम इंसाननि जा लक़ब आहे उहे त तव्हां सभु उन्हनि माण्हुनि खे ॾेई छॾिया आहिनि जेके हिते वेठा आहिनि, जेके हिते पिया आहिनि, वॾा नाला, वॾा लक़ब सभु जन इनक़िलाब आणींदा, जेके धरतीअ जी बका लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान कंदा, जेके दरिया बचाइण लाइ लॉन्ग मार्च कंदा, जेके सिंधी ॿोली लाइ पंहिंजो रतु वहाईंदा, जेके मज़लूम माण्हुनि जी हिमायत लाइ, हिननि जी ख़ुशहाली लाइ, आज़ादु सिजो भरण लाइ जेके जिदोजहदियूं कंदा, महिनतूं कंदा, जंहिंजा नस्ल क़ुर्बान थींदा, जंहिंजा सर वढिबा, उन्हनि खे कहिड़ा लक़ब ॾींदव? इहो उन ओॾ जी माई जो मूंखां सवाल हो। उनजो सवाल हो त हे सभु लक़ब जॾहिं तव्हां हिननि खे ॾिना आहिनि त उन्हनि दुनिया जे अज़ीम माण्हुनि खे कहिड़ा लक़ब ॾींदव जेके तारीख़ न ई लिखंदा, जंहिंजे रत मथां बूटनि मां माण्हू घुमंदा, जेके धरती रत सां वेंजारींदा, जेके पंहिंजा बच्चा बि क़ुर्बान कंदा। इहो तारीख़ साबित कंदी, इहो तारीख़ उन्हनि माण्हुनि खे बीहारींदी ऐं दुनिया में तारीख़ में इहो साबित थियो आहे। उन्हनि जा लक़ब कहिड़ा हूंदा, उन्हनि खे कहिड़नि नालनि सां नवाज़ींदो, छो जो तव्हां वटि त जेके लक़ब ऐं नाला उहे सभु उन्हनि माण्हुनि खे ॾेई छॾिया आहियो जन हक़ीक़त में कुझु कोन कयो आहे धरती लाइ, दरिया लाइ, वॾनि शहरनि लाइ, ॿोली लाइ, क़ौम लाइ ऐं हिन वतन लाइ। मुरीद पैदा कया आहिनि, नाचू पैदा कया आहिनि, गार पैदा कया आहिनि, हज़ार नाला ॾियोनि, उहे सभु पैदा कया आहिनि, सियासी वर्कर छो पैदा न कया आहिनि उन्हनि माण्हुनि? इहो सवाल आहे उन्हनि माण्हुनि सां। उहा मूर्ति जेका उन ओॾ जी माईअ जी उन सिंधला जी में पई आहे, इन्हनि वॾनि नालनि खां उहा सवाल थी करे, उहा सवाल करे थी त जेके अञा इनक़िलाब न आयो आहे, सिंध में तब्दीली न आई आहे, सिंधी माण्हू अञा बुख वॻे मरनि था, ख़ुदकशियूं कनि था, ॿोॾियुनि में उन्हनि जा लाश लुड़ी था वञनि, माल लुड़ी था वञनि, घर लुड़ी था वञनि। इन्हनि जी बका लाइ, इन्हनि जी जिदोजहद लाइ, इन्हनि जी ज़िंदगी बहितर करण लाइ, दरिया खे बचाइण लाइ जेके माण्हू वेड़ कंदा, जेके जिदोजहद कंदा, जेके अमली ज़िंदगी में बीहंदा, जेके हज़ारनि क़िस्मनि जूं क़ुर्बानियूं ॾींदा, पंहिंजी औलाद जूं, पंहिंजे सिर जूं, पंहिंजी मिल्कियत जूं, पंहिंजी ज़ात जूं, पंहिंजी अना जूं, पंहिंजे नस्ल जूं, पंहिंजे प्यार जूं, पंहिंजे इश्क जूं, पंहिंजे मोहबतुनि जूं, पंहिंजे मासूम बच्चनि जूं क़ुर्बानी ॾींदा, उन्हनि खे कहिड़ा लक़ब ॾींदो? इहो हुनजो सुवालु आहे। इहो सुवालु मूंखां न, इहो सुवालु सिंध जे उन्हनि सभिनी शौरमंदनि माण्हुनि खां आहे। मूं पहिरीं बि चयो त दुश्मन जी चाल खे सम्झणु जंग जो हिकिड़ो क़दम खटणु बराबरि हूंदो आहे। मूं अॻ में लाइ केतिरा कामिड़ माउज़ी तंग जा मिसाल रखिया आहिनि, हाणे बि उहो साॻियो रखां थो। मां चवंदो दुश्मन ते ईअं हमिलो करियो। कीअं? दुश्मन तव्हां ते हमिलो थो करे, ईअं भॼी वञो जीअं बगेड़ भॼी वेंदो आहे। मोटी हमिलो करियोसि, गॾु करियोसि, पोयां ईअं लॻोसि जीअं पांछुलो वेंदो आहे। असां वटि जदीद जंगी फ़न ई न लिखियो वियो आहे। नारा झुमरियनि हणण सां मुल्कनि ऐं क़ौमुनि जूं तक़दीरूं नाहिनि मटिबियूं। जदीद जंगी फ़न सिंध में नाहे लिखियो वियो। दुश्मननि ऐं आलमी क़ुवतुनि जी ताक़त खे सम्झण जी ज़रूरत आहे। ॻाल्हाइण सां कुझु कोन थींदो, अमलनि में हक़ीक़ी तरह, अमली तरह, रस्तनि ते, रोडनि ते, बाज़ारुनि में, ॻोठनि में, शहरनि में तंज़ीम जा बुनियाद रखण जी ज़रूरत आहे। सभ खां पहिरीं हिकु मुकमिल इनक़िलाबी तंज़ीम ठाहिण जी ज़रूरत आहे, जेका सिंध में कोन्हे का। जेतिरा बि नारा हणो, जेतिरियूं बि नाला खणो, जेतिरियूं बि ॻाल्हियूं करियो, छो जो जेकॾहिं हुजे हा त उहा नतीजा ॾे हा, उनजी रिज़ल्ट हुजे हा। ईअं कोन्हे त कमु ई न कयो अथनि, आहे
तूं खोड़साथरनि जिदोजहद कई आहे, खोड़साथरनि तंज़ीमुनि जो कमु आहे, शाहूकार सिंध में रहियो आहे, पर इनक़िलाब लाइ अञा ताईं उहे मौसूमूं मोहलतूं साज़गार उहे तंज़ीमूं पैदा न आहिनि करे सघियूं। इन करे असीं बरबरीअत जो शिकार आहियूं न। हिकु सिस्टम आहे सॼो, तबक़ाती निज़ाम आहे हिकिड़ो सॼो, लखनि में माण्हू हिकिड़ा कमु कंदड़ आहिनि, आङुरनि ते ॻणण जेतिरा माण्हू उन्हनि जी पोरियो खाईंदड़ आहिनि। मूं पहिरीं बि चयो त उहो केॾो ताक़तवर आहे, उन जी ताक़त खे पहिरीं सम्झण जी ज़रूरत आहे। इनक़िलाब अचण खां पोइ हिते इनक़िलाब जॾहिं चाइना में आयो, कामिड़ माउज़ी तंग खां हिकिड़ो साथी कामिड़ सवाल थो करे, कामिड़ 9 महीननि खां तव्हां सां जिदोजहद में शामिल आहियां, मां घर न आहियां वियो, मुंहिंजा बचा कीअं थिया, ज़ाल कीअं थी, सभु हाणे इनक़िलाब हाणे विया आहियूं, हाणे मूंखे इजाज़त ॾे तव्हां घरां 2-3 महीना चकर ॾिजां। कामिड़ माउज़ी तंग हुनखे चवे थो त कामिड़ कमु ई त हाणे शुरू आहे, ड्राहिणो कमु भलो कोन्हे, उन सिस्टम खे वरी वराए दुरुस्त करे वरी बीहारणु वॾो कमु आहे, भलो कमु आहे। 2020 में ज़िंदगी गुज़ारियूं था, आलमी ताक़तूं केॾियूं ताक़तवर आहिनि। तव्हां त झोमरूअ इन्हनि माण्हुनि खे लीडर बणाए छॾियो आहे न। धरती मथां कब्ज़ो थो थिए, किथे आहिनि माण्हू उहे? जंहिंजो बि नालो खणो उन्हनि सभिनि मथां आहिनि कब्ज़ो आहे, ऐं उहो कब्ज़ो कराइण में वॾो हथु उन्हनि माण्हुनि जो रहियो आहे जन अॼु ॾींहं ताईं घणा नारा आया आहिनि। खखर जे खड़े वॾे खे भितर वञी पाण ठका ॾिनो अथनि। गुलनि जहिड़ा मासूम ॿार अॼु गुम आहिनि, जूं माइर भेनर रोडनि ते वेठियूं आहिनि, किथे आहिनि उहे? किथे आहिनि तंज़ीमुनि जा लीडर? छो नथा ॻाल्हाइनि? उहे जमायतुनि जा अॻवान ॻाल्हाइनि छो नथा? किथे आहिनि? वॾा नाला आहिनि न। अचो वराए हिकु तंज़ीम ठाहिण जी कोशिशि करियूं, वतन दोस्त इंसान दोस्त माण्हुनि खे गॾु करण जी कोशिशि आहे, उनखे गॾु करियूं, दुश्मन जी ताक़त खे सम्झूं, 5 क़दम पोइते हटी हिकिड़ो क़दम अॻिते कामयाबी सां जेकॾहिं खणूं त असीं मंज़िल माणे सघूं था, बग़ैर कंहिं गारनि जे। जेतिरियूं वणनव ओतिरियूं ॾियो, जेतिरियूं वणनव। सिहत ते फ़र्क़ु गारनि जे तारीफ़ सां मूंखे कोन पवंदो आहे। माण्हू तव्हांखे जेको बणाइणु चाहींदा, जेकॾहिं तव्हां अहिड़ो बणिजंदव त ज़िंदगी में कुझु न करे सघंदव। तव्हां पाण छा करणु चाहियो था, इहो जेकॾहिं कंदव त तव्हीं सभु कुझु करे सघो था। असीं छा करणु चाहियूं था, इहो असांजे दिलि, असांजे दिमाग़ में आहे। इहे सुवाल तारीख़ साबित कंदी, ऐं इहो साबित तारीख़ कंदी त असां छा पे करणु चाहियो ऐं छा कयो आहे। तव्हां खां सर्टिफिकेटनि वठण जी असांखे ज़रूरत कोन्हे। सिंध सां इश्क़ ऐं सिंध सां प्यारु करण लाइ कंहिंखां सर्टिफिकेट वठण जी ज़रूरत कोन्हे का। जेको जहिड़ो माण्हू सम्झे थो उन खे इहा इजाज़त आहे त हुनखे जेको वणे उहो सम्झे। बाक़ी जेके मोहबत कंदा आहिनि उन्हनि खे ॾुखु पहुचंदो आहे। जंहिंखे बि मुंहिंजे तरफ़ां ॾुखु पहुतो आहे उन्हनि खां माज़रत थो करियां। हक़ मौजूद जी एस